पियो तर्स तबीबन कयो वसवे जन तां किरीरीअ कीन थिए। केॾी कमाल जी लतीफ़ साईं ॻाल्हि कई आहे। सॼणो फ़िक्रे लतीफ़ बुनियादी तौर ते असांजे अहंजनि जो इलाजु आहे। ऐं जेकॾहिं असां फ़िक्रे लतीफ़ जे गहराइनि में वञूं ऐं फ़िक्रे लतीफ़ खे जेकॾहिं असां सम्झण जी कोशिशि कयूं त सच थियो त हीअ जेके अॼोका सूर आहिनि, अॼोका जेके दर्द आहिनि, उहे दर्द असां कोन ॾिसूं। छाकाणि त लतीफ़ उहो वाहिद मुफ़किर आहे जेको असांखे पंहिंजे समाज जे सभिनी मसइलनि जो न रुॻो हल ॾसे थो, पर उन सां गॾोगॾु असांजी रहबरी करे थो, असांखे सम्झाए थो ऐं असांखे चीच खां वठी हलाए थो। लतीफ़ असांजी उहा हस्ती आहे। जेतोणीकि लतीफ़ साईं जे सिलसिले में बि केतिरनि माण्हुनि खे रिज़र्वेशन्स आहिनि, उन्हनि जा ख़्याल आहिनि ऐं तनक़ीद बि आहे। मूंखे को इतराज़ कोन्हे। तनक़ीद दुनिया जे वॾियुनि हस्तियुनि ते बि करे सघिजे थी ऐं तनक़ीद ई असुल में बुनियादी डिस्कोर्स जो सबबु बणिजे थी। ऐं लतीफ़ साईं जे हाणे वक़्तु अची वियो आहे, हाणे इहो दौरु अची वियो आहे त लतीफ़ साईं जो असां नओं डिस्कोर्स कयूं, लतीफ़ साईं खे असां नए रंग ऐं ढंग सां ॾिसूं। ऐं हाणे असां इन चकर मां निकिरूं त असांखे जेको आहे सो लतीफ़ साईं पुट ॾींदो ऐं असांजूं सुखाऊं पूरियूं कंदो ऐं असांजो जेको आहे सो मतिलबु जेके असांजा मसइला आहिनि उहे कंदो। साहिल मंज़ूर साईं आया आहिनि, उनजी वॾी महिरबानी। ऐं हैदराबाद जा असांजा प्यारा दोस्त आहिनि। ऐं साईं चए थो वॉइस स्लो आहे, वॉइस खे कोशिशि चङा करियां थो त वधायां। असल में हाणे वॉइस कीअं थो अचे मुंहिंजा राणा? वॉइस ठीकु थो अचे तव्हां वटि? महिरबानी करे कमेंट करे सोहेल मंज़ूर साईं इहो ॿुधाइजो त वॉइस हाणे तव्हां वटि कीअं थो अचे। साम्हूं अर्ज़ु पियो कयो त आहे घणो अघनि जो तर्स तबीबनि कयो बस वेजनि तां किरीरीअ कीन थिए। वॾी महिरबानी साहिल साईं। अघनि जो तबीबनि खे तमामु वॾो तर्स आहे, वॾो ख़्याल आहे ऐं हुननि खे जेके अघा आहिनि उन्हनि खे हू सॻो करणु चाहिनि था, पर वेजनि वस कयो आहे, असां किरी न कई आहे, तव्हां किरीरीअ कीन थिए। अलदाद ख़ुशि साईं बिस्मिल्लाह भले आयो। सदा जी सिंध, तव्हां ख़ुशि आहियो, सलामत हुजो। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली वटि इंटरनेट जो मसइलो बि आहे। ऐं मुंतज़र अली बाबा आवाज़ त अचे पियो, दोस्तनि ॿुधायो आहे तव्हांजी मोबाइल में का गड़बड़ आहे या छा, या को अहिड़ो मसइलो थी सघे थो, बाक़ी आवाज़ त अचे पियो। सो बहरहाल तबीबनि त वॾो तर्स कयो, वेजनि तमामु वॾो तर्स कयो, तमामु वॾो हुननि कोशिशि कई त हीउ जेको अघो आहे इन अघे खे असीं आऊं चाक करियां, पर किरीरीअ कीन थिए। मोहम्मद मूसा साईं भले आया वारा, ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो, सदा आबाद हुजो। हा नंबर साईं तव्हांखे सेंड कंदुसि, पर फ़िलहालु लाइव आहियां त हींअर ज़ाहिर आहे मोबाइल मां कढी न सघंदुसि, त उनजे करे तव्हांखे नंबर सेव कबो। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली जेकॾहिं अची विया आहिनि, काफ़ी दोस्त अची विया आहिनि, त महिरबानी करे साईं मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो त पंहिंजो साईं जिन खां लाइन ते वठां। मोबाइल असल में तब्दील कई थियमि, पोइ पुराणी थी वई हुई, तो उहा हैंग पे थी आहे, नई वरिती सम्झो उनजी वरी सेटिंगूं ई अजीब आहिनि, उनजी पंहिंजूं सेटिंगूं आहिनि त कीअं कंहिंखे वठी सघां, कीअं कंहिंखे टेक करे सघां, त उनजा ऑप्शन बि साम्हूं कोन था अचनि। ऐं किथे शेयर जो ऑप्शन थो अचे त किथे कमेंट जो ऑप्शन थो अचे। हा कमेंट जो ऑप्शन आहे जो, त मतिलबु उहो जेको शेयर वारो ऑप्शन आहे उहो त अचे थो, पर हू नथो अचे।
मुंहिंजे ख़्याल में त दोस्तनि खे हिमत करणी पवंदी। हाजी लुकमान चांडियो सऊदी अरब खां असांखे ॾिसे पियो, हुनजी वॾी महिरबानी, लख थोरा लख अहसान, सदाईं आबाद हुजे, असांखे दुआऊं करे, सिंध खे दुआऊं करे। सो मूं अर्ज़ु बि कयो त कयो वसि वेझनि, तव्हां किरी यकीन अची। वालेकुम सलाम सईद लगारी साईं। सईद लगारी असांजो महबूब दोस्त आहे, महबूब प्यारो आहे, तमामु शानदार आहे। ऐं साईं अलदाद इहे सभई असांजा पंहिंजा आहिनि। त मूं अर्ज़ु पे इहो कयो त फ़िक्र लतीफ़ असांजी निजात आहे। ऐं फ़िक्र लतीफ़ जेकॾहिं असां पंहिंजायो ऐं उनखे सम्झण जी असां कोशिशि कई त सच पुछो त असां ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदासीं। अॼु थोरो खुली बि ॻाल्हाइबो ऐं थोरो ओपन थी बि ॻाल्हाइबो। अलाए छो इहा असां में हिकिड़ो रवाजु पइजी वियो आहे त बाबा लतीफ़ ॾाढो ॾुखियो आहे, लतीफ़ सम्झ में नथो अचे। अरे बाबा लतीफ़ असां पढ़ूं किथे था? लतीफ़ त पढ़े थो ॿहिराड़ी जो अणपढ़ियो माण्हू, उनजे लाइ त ॾुखियो आहे कोन। असां जेके पाण खे पढ़िया लिखिया सम्झूं था उन्हनि जे लाइ लतीफ़ ॾुखियो आहे। मुसविर अरशद साईं आया आहिनि, वफ़ा गोलो साईं असांजो लेखक आहे, उहो दोस्त आयो आहे। हमीद गोज़ाई असां वटि पहुतो आहे। नौशाद ख़ुर्शीद ॿुधियो, बाबा नौशाद तूं ठीकु कहीं, तुंहिंजो ॿ टे दफ़ा फ़ोन कई त मई पर तुंहिंजो नंबर नथो लॻे। वालेकुम सलाम, ख़ुशि हुजे, सदाईं आबाद हुजे। ऐं आऊं इंतज़ार में आहियां त साईं सूफ़ी ज़ुल्फली अचे। साईं सूफ़ी ज़ुल्फली जो तारीफ़ तमामु वॾो आहे ऐं तमामु ज़बरदस्त नमूने सां जेको आहे सो उहो तसौफ़ खे जमशेद बजीर साईं छाछरो में वेठो आहे हमरा, ऐं मीहोगी जी मौसम अथसि ऐं लतीफ़ ॿुधे थो, ॿियो अञा छा घुरिजेसि। असांजो स्कॉलर आयो आहे दीन ममन, महबूब साईं आहे, मुंहिंजो त महबूब आहे, दिलि घुरे दोस्त आहे, सदा सलामत हुजे। रोज़ कोन मिलंदा आहियूं पर सची बची अंदरि रूह रहिया सॼण ओता थी करे। साईं हिमत अली कमराणी, वाह वाह, साईं हिमत अली कमराणी, कमर फ़क़ीर, ही लतीफ़ जा उहे पांधीअड़ा आहिनि जेके फ़िक्र लतीफ़ खे अॼु ताईं ज़िंदा रखियो अचनि। अॼु ताईं को ॾींहुं ख़ाली कोन्हे जो लतीफ़ जी दरगाह ते राग न थींदो हुजे या उते मौसीक़ी न थींदी हुजे। शदादपुर मां मोहम्मद मूसा दोस्त वरी कमेंट कयो आहे, उहो असांखे ॾिसे पियो, उनजी महिरबानी। ऐं इन्हनि कमेंट्स जा जवाब बि ॾिबा ऐं सवाल बि थींदा, पर हाणे असांजो महिमान रुॻो अची वञे त पोइ असांजो कमु थिए। ऐं अहसान रिंद अञा कोन पहुतो आहे, उनजो इंतज़ारु आहे। ऐं दोस्त बसि जीअं जजे तइदाद में थींदा त असां बाज़ाब्ता तौर ते फ़िक्र लतीफ़ ऐं तसौफ़, हिकिड़ी ॻाल्हि मां यादि रखिजो त सिंध जो तसौफ़ घटि मां घटि मुंहिंजे नुक़्ते नज़र खां उहो दुनिया जे ॿिए तसौफ़ खां मुख़्तलिफ़ आहे। छाकाणि त सिंध में बि ईअं आहे त उतारनि मकाननि ते ॾाढा सुल्फ़िन जा सूटा हणी पोइ उते नारा ॿारा हणिबा, उन्हनि खे असीं सूफ़ी सम्झंदा आहियूं। दरअसल उहे सूफ़ी न आहिनि, बुनियादी तौर ते उहे मवाली आहिनि जेके इहो पासो वठंदा आहिनि। ऐं अलहदाद ख़ुशि शदाद कोट खां असांखे ॾिसे पियो, उनजी वॾी महिरबानी। रब नवाज़ साईं उहो बि असांखे ॾिसे पियो सांगड़ मां, ऐं उनजा लख थोरा लख अहसान। महबूबो लतीफ़ अव्हां सभिनी जो आहे ऐं लतीफ़ वसीले ई असां ही जेके समाजी लकाव आहिनि, ही जेके असांजे समाज अंदरि वर्ताव आहिनि हिक ॿिए सां, ऐं कहिड़ो समाज हुजणु खपे, कहिड़ो इंसानु हुजणु खपे, कहिड़ी रियासत हुजणु खपे, इहो सभु असांखे लतीफ़ साईं सम्झाए थो। पर बदकिस्मती इहा आहे त असां लतीफ़ साईं खे सम्झणु नथा चाहियूं। हाणे दोस्त सवेरे 17-18 ॼणा आया, वरी उन्हनि मां हाणे 11 वञी बचायूं। माना भिटाई ॿुधणो न आहे, माना सिखणो न आहे, माना सम्झणो न आहे, माना त तब्दीली एजेंडा असांजी कोन्हे का। असांजी वॾी अक्सरियत आहे जंहिंजी एजेंडा ई कान्हे का। अली चांडियो आहे साईं सऊदी अरब मां, उहो आयो आहे। मुस्तफ़ा दल मुंहिंजो प्यारो आहे, उहो कारूझर जी कोर मां, जेको आहे सो कारूझर जी कोर वटां
असांखे ॿुधे थो हिनखे शाबस आहे, हुनजा लख एहसान। को बि दोस्त जेकॾहिं लाइन ते अचणु चाहे थो त मूंखे रिक्वेस्ट मोकिले, छाकाणि मोबाइल मूं वरिती आहे नई, त उन में छा थो थिए जो उन में ऑप्शन कोन पिया अचनि, या मूंखां सेटिंग कोन थी सघी आहे या छा, पर बहरहाल इन क़िस्म जो को मसइलो आहे। त को बि दोस्त जेकॾहिं फिक्रे लतीफ़ ते ॻाल्हाइणु चाहे थो त बिल्कुलु ॻाल्हाए। पीर विचां जो भले आयो जी आयो। साईं चए थो 10 मुहर्रम वारे वाक़े ते रोशनी विझो साईं। अॾा मज़हबी मसइलनि ते रोशनी कान विझिबी आहे, ऐं उन ते बसि सोशल मीडिया ते जेका शइ थी सा थी, उनजे लाइ ऐं माफ़ी थो वठां। एजाज़ सोलंकी गुलशन हदीद खां असांखे ॿुधे पियो, संस वॾा वड़ लख लाइक़ लख थोरा, जो उन वक़्तु कढियो आहे ऐं असांखे ॿुधे थो। असां पंहिंजे महिमान जो इंतज़ारु पिया कयूं, उन वटि नेट जो मसइलो बि आहे, ऐं जेकॾहिं हुनजे नेट जो मसइलो दुरुस्त थियो त यकीननि असां उनखे लाइन ते वठंदासीं। ॿियो को दोस्त जेको लतीफ़ साईं ते ॻाल्हाइणु चाहे थो त उनखे बि पूरो पूरो हक़ु आहे त उहो ॻाल्हाए। हिते इहो मूं वटि सिस्टम ई न आहे त फलाणो ॻाल्हाए ऐं फलाणो न ॻाल्हाए। मुंहिंजे लाइ सभई जेको आहे सो उहे तव्हां महबूब हुयो, मुंहिंजा दिलि घिरिया हो, मुंहिंजा दोस्त हो, मुंहिंजा सॼण हो। सो मूं अर्ज़ु पे कयो अलाह सिंध जो हल फिक्र लतीफ़ सां आहे। असां सिंध जे माण्हुनि लतीफ़ खे पीर मुर्शिद जी नज़र सां ॾिसनि था। बिल्कुलु इहा ॻाल्हि दुरुस्त आहे साईं अलाह, त इहा बिल्कुलु ॻाल्हि ठोस हिकिड़ो दुरुस्त आहे त असां अॼु बि उन जे फिक्र खे सम्झण बजाए ऐं असां साईं लतीफ़ ज़ाद असांजो प्यारो नौजवान आहे, लेखक बि आहे, जाम शुरू खां उहो असांखे ॾिसे पियो। ग़ुलाम रसूल चांडियो मुंहिंजो नालो भाई आहे, सदा जी सिंध दादा वालेकुम सलाम। उहो दोस्त बि असांखे ॾिसे पियो, संदसि महिरबानी ऐं हुन वक़्तु कढियो आहे असांजे लाइ। सो असांखे बहरहाल हिकिड़ी शइ असांखे तय करणी पवंदी, ऐं अवां मां जेको जेको ॾिसे थो उनखे इहो तय करिणो पवंदो त असांखे लतीफ़ साईं जे फ़िक्र मां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ऐं कहिड़ा कहिड़ा ख़्याल, बल्कि सभई ख़्याल उहे असांखे अपनाइणा आहिनि। सभ खां पहिरियां त पंहिंजो पाण ते अपनाइणा आहिनि, पंहिंजे मिज़ाज पंहिंजे तबियत खे तब्दील करिणो आहे, उन खां पोइ समाज ते लागू करण जी असांखे कोशिशि करणी आहे। तॾहिं वञी इहो असांजो किसो जेको आहे सो उहो ठहंदो। जहांगीर ॾाहिरी महबूब थी वियो आहे, ऐं जहांगीर खे हाणे ऐं लाइन ते कीअं वठां इहा सम्झ में ॻाल्हि मूंखे नथी अचे। जहांगीर मुंहिंजे रिक्वेस्ट मोकिल राणा त तोसां कचहरी कयूं। हा, दिलि जे कननि सां असीं ॿुधूं था, महिमान जो इंतज़ारु आहे। महिमान वटि नेट जो मसइलो आहे, मुमकिन आहे त उहो कनेक्ट मतां न बि थी सघे। नज़ीर छॼड़ो असांजो ॾाढो सुठो दोस्त आहे, ऐं वाबडा पावर हाउस में हूंदो आहे, ऐं पंहिंजो उहो दोस्त बि जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहे थो त ॻाल्हाए। जहांगीर बाबा तूं मुंहिंजी रिक्वेस्ट मोकिल महिरबानी करे, जेसिताईं असांजो हू महिमान ईंदो त वरी उनखे बि शामिलु करे वठंदासीं, उहो बि स्क्रीन ते अची वेंदो। तेसिताईं तव्हां जेको आहे सो मुंहिंजी रिक्वेस्ट मोकिले, छाकाणि त मुंहिंजी मोबाइल वरिती अथमि नई, हाणे मूंखे सिस्टम सम्झ में अचे नथो त कंहिंखे वठिजे कीअं या उनखे शामिलु प्रोग्राम में कीअं कजे। तंहिं करे दोस्तनि खे ई हाणे जेका आहे सा उहा रिक्वेस्ट मोकिलिणी पवंदी, ऐं कोशिशि त करियां थो, पर बहरहाल हितां लॻे थो त मुमकिन न आहे, हितां न थी सघंदो। वरी बि कोशिशि कजे थी त कीअं थींदो, ऑप्शन ई न आहे। जहांगीर पोइ इहो त वॾो मसइलो थियो, पोइ इहो कीअं मतिलबु जेकॾहिं ऑप्शन न आहे त पोइ असीं कीअं मतिलबु कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में त आउं ऑप्शन हिन में तलाश करियां ऐं उन खां पोइ वरी नई सही अचां लाइव थियां त इहो बहितरु न रहंदो। जहांगीर तव्हांजी सलाह खपे, संगत जी सलाह खपे त किसां हिन जा ऑप्शन्स कहिड़ा आहिनि, कंहिंखे टेक करे सघिजे थो, छा थो करे सघिजे। अली चांडियो हा साईं, साईं तव्हां सां ज़िंदगी में हिकु ई कचहरी थी हुई जेका कॾहिं न विसरी आहे। मालिक साईं सलामत रखे अव्हां खे, आमीन। साईं लख कुर्ब, आबाद आबाद हुजो। मूंखे यादि कोन्हे त पंहिंजी किथे कचहरी थी हुई, पर सदाईं आबाद हुजे। तव्हांखे उहा कचहरी यादि आहे, ऐं आउं त सॼी सिंध में रुलियो आहियां ऐं झरझंद रुलियो आहियां। मुंहिंजूं त तमामु घणियूं कचहरियूं दोस्तनि सां थी हुयूं। सो मुंहिंजे ख़्याल में त हिनखे पाण फिनिश करे ऐं पहिरियां आउं हिन जा जेके ऑप्शन्स आहिनि उहे चेक कयां
त उहे ऑप्शन्स अप्लाई करे सघजनि था या नथा करे सघजनि। हाणे जहांगीर डायरी जी तस्वीर ते क्लिक कयमि त हुनजो पंहिंजो वाल खुली आयो। त मुंहिंजे ख़्याल में दोस्तो तव्हां सभई महिरबानी करे एजाज़ सोलंकी साईं अमर जलील हिकु ॾींहुं ॿुधायो हो त लतीफ़ साईं समाज में मौजूदु बुराइनि खे ख़तमु करण जे लाइ वॾे इनकलाब जी ॻाल्हि ॿुधाए वियो ऐं असां वरी लतीफ़ खे पुट ॾींहुं पीर ठाहे छॾियो। हा साईं, इहो अमर जलील साहिबु पंहिंजो जेको आहे सो इहे ॻाल्हियूं कयूं हुयूं। पर हाणे बहरहाल आउं वरी अचां थो लाइव। सभ खां पहिरियां हिन जा ऑप्शन सेट कया त उन खां पोइ पाण वरी कचहरी कयूं था। हक़ मौजूदु जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं दोस्त को बि केॾा न वञे, ख़ासि तौर ते जहांगीर त केॾा